अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां हिकिड़ी ज़बरदस्त टाइम सेविंग टिप शेयर थी कयां जेका तव्हांखे न सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ में कमु ईंदी बल्कि अगरि वर्किंग वूमेन आहिनि, ॿाहिरि थियूं वञनि घर खां, उन्हनि खे टाइम घर में घटि थो मिले त उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी काराइती वीडियो ठहंदी। सो 1 किलो बसर मां कटिया आहिनि सना ऐं ऑयल गरम कयो आहे उन्हनि जे हिसाब सां तक़रीबन 1.25 कप। सभिनी खां पहिरियों त असां इहे विझंदासीं बसर हिन में तेल में। ये एक टाइम सेविंग टिप मैं आपके साथ शेयर कर रही हूँ, टिप है या जो भी आप इसको समझ लें, बहुत हेल्पफुल वीडियो है ये आपके लिए। सबसे पहले 1 किलो प्याज मैंने गरम की है, 1 किलो प्याज काटी है और 1.25 कप तेल में इसको मैंने गरम तेल में डाल दिया है। उसके साथ साथ ये 1/4 टीस्पून नमक, ठीक है, 1/4 चमचो चांहि वारो नंढो चमचो लूण असां हिन में विझंदासीं दाग में। इस प्याज को हम ब्राउन करेंगे, उसका पेस्ट बनाएंगे, उसको हम करेंगे फ्रीज़, ताकि जब भी आपको सालन बनाना हो तो आपका ये टाइम जो प्याज काटने में और फ्राई करने में खर्च होता है, देर लगती है, वो आपका टाइम बच जाए। ठीक है, सो ही असां मीडियम फ्लेम ते असां हिन जी कंदासीं जेका भी आहे तराई। ठीक है, हिनखे असां फ्राई कंदासीं मीडियम फ्लेम ते त जीअं ही चङी तरह सां सभ जा सभु पची वञनि। ईअं न थिए त ही अंदरां कच्चा हुजनि ऐं ॿाहिरां पची वञनि। आराम से आप मीडियम फ्लेम पे इसको पका लेंगे अच्छी तरह से। प्याज को बिल्कुल ब्राउन करना है, अच्छा सा खूबसूरत गोल्डन कलर देना है इसको, और चलाते रहना है इसको डोई को, ताकि ये जले नहीं। और अभी ये पूरी तरह से गर्म नहीं है, तेल तो गर्म था लेकिन प्याज अभी प्रॉपरली गर्म नहीं हुई। ये बहुत फ़ायदेमंद एक चीज़ है, इसको जब हम बना लेंगे अच्छी तरह से, इसका पेस्ट भी बन जाएगा। तो उसमें आपको करना ये होगा कि जब भी अगर गोश्त बनाना है तो उसको मसाले अदरक लहसुन नमक मिर्च सब डाल के भून के उसको गला लें। आखिर में इस पेस्ट को शामिल करके आप उसको जितना शोरबा बनाना हो उतना पानी डाल के दम पे लगा दें, तो बहुत मज़ेदार सालन होगा। या इसी तरह चिकन है तो चिकन को भी अदरक लहसुन के साथ भून लें, जो भी मसाले आप डालते हैं वो डाल लें, और फिर आखिर में ये पेस्ट जो है वो शामिल कर लेंगे, और शोरबा अपने हिसाब से पानी उसमें डाल के आप बना सकते हैं। ठीक है, सो ही मां गॾु गॾु हिन दाग के बसर के घुमाईंदमि भी, बसर तरींदी बि वेंदमि गॾु गॾु, ऐं तव्हांखे मां टिप्स भी ॾींदी वेंदमि ऐं हिन जो फ़ाइदो भी तव्हांखे ॿुधायां थी मां। त हिन जा जेके असां पेस्ट ठाहे नंढा नंढा दॿा भरे रखंदासीं पंहिंजे ज़रूरत जे हिसाब सां, ऐं पोइ गोश्त आहे या चिकन आहे त उनखे भुञी अदरक थूम में मसालनि में, ऐं पोइ आख़िर में हुन में इहो पेस्ट जो हिकिड़ो जेको बि आहे हिसो उहो विझी ऐं पंहिंजी ज़रूरत जेतिरो हुन में पाणी शामिल कबो त हिकिड़ो ज़बरदस्त ॿोड़ ठही पवंदो। हुनखे दम ॾेई पचाइबो त उहो वाह जो कमु थी वेंदो। छो त हाणे हीअ जेको आहे न सभिनी खां टाइम टेकिंग कमु हूंदो आहे, बसर कटणु ऐं पोइ वरी हुनजो दाग करणु। दाग एॾो जल्दी न थींदो आहे, उनमें टाइम लॻंदो आहे इलाही। चिकन मिंट में ॻरी थो वञे, पर दाग में जेको आहे वक़्तु लॻे थो। त इहो टाइम बचाइण जो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे। अगरि तव्हां जॉब कंदा आहियो त तव्हांखे इहा शइ कमु अची सघे थी। तव्हांजा इहे नंढा नंढा हिसा पैकेट ठहियल पिया हुजनि फ्रीज़र में, आराम सां तव्हां थोरो अॻु में कढी रखिबो इन्हनि खे, त जीअं डीफ्रॉस्ट थियनि। ये डायरेक्ट इसको निकाल के और सालन में नहीं डालेंगे पेस्ट को, बल्कि उसको पहले से निकाल के रखेंगे ताकि वो डीफ्रॉस्ट हो जाए। ठीक है, सो हिन में चमचो इहो लोही जेका असां घुमाईंदा रहंदासीं त जीअं असांजो जेको आहे बसर हिकु करा पचनि, ईअं न थियनि त हिकिड़ा पची वञनि ॿिया कचा रहिजी वञनि। पानी भी हिते मां भरे रखियो आहे, ये एक आधी प्याली पानी की है। इसको रखा है इसलिए ताकि जब ये प्याज ब्राउन हो जाएगी तो हम उसमें ये पानी शामिल करेंगे। दाग आस्ते आस्ते थी रहियो आहे, बसर ॾिसो था हाणे थोरो ट्रांसपेरेंट थी वियो आहे। हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हिन में मां लूणु छो विधो आहे, इन करे जो बसर कॾहिं कॾहिं के घणा जूसी हूंदा आहिनि त उन्हनि जी आलाइण जे करे दाग जेको हूंदो आहे तरे खे घणो लॻी वेंदो आहे। या वरी ईअं थींदो आहे त कॾहिं बसर मेरा हूंदा आहिनि त असां उन्हनि खे धोईंदा आहियूं, पाणी जेका आलाइण उन्हनि में अची वेंदी आहे, उनजे करे बि जेको आहे बसर तरे में लॻंदो आहे घणो।
ऐं देरि कंदो आहे पचण में। इन जे लाइ जेकॾहिं लूणु विझंदासीं तो हुनजी नमी जेका आहे उहा जज़्ब करे वठंदो। तो इसमें जो नमक मैंने डाला उसकी वजह मैं आपको बता दूं कि प्याज कभी कभी जैसे नई प्याज आती है सर्दियों में तो वो बहुत जूसी होती है, तो उसकी वजह से वो चिपकने लगती है पैंदे में। या कभी ऐसा होता है कि प्याज जो है वो छीलने के वक्त गंदी हो जाती है धूल मिट्टी की वजह से, तो हम उसको जो है जब धोते हैं तो वो पानी थोड़ा बहुत तो रह ही जाता है उसमें, तो उस नमी को ख़त्म करने के लिए जो है नमक डाला जाता है। ये एक अच्छी टिप है, इसको आप याद रखें। तो इससे जो है ये ज़्यादा पैंदे में जो है प्याज लगेगी नहीं। इसमें काफ़ी सारा टाइम लगता है, आप लोग जो खाना पकाते हैं उनको पता होगा कि प्याज को ब्राउन करने में कितना ज़्यादा वक्त लगता है। तो ये जब हम करके रख लेंगे तो ये एक हमारे लिए एक जल्दी में होने वाला काम बन जाएगा। ॾिसो बसर जो जेको कलर आहे उहो लाइट गोल्डन थी वियो आहे ऐं मां हिनखे अञा थोरो 1-1.5 मिंट खनि अञा पचाईंदमि जीअं थोरो रंग जो गहरो थिए। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त अगरि बसर अछो हूंदो न ईअं लाइट सफ़ा कलर में त ॿोड़ तव्हांजो ईअं अछो ऐं फिटल फिटल लॻंदो, पर बसर जेकॾहिं सफ़ा सड़ियल हूंदो त ॿोड़ कारो थी वेंदो, पर बसर जेकॾहिं सुठो सुहिणो गोल्डन फ्राई थियल हूंदो त ॿोड़ जो कलर भी वाह जो ईंदो। तो इसको हमें खूबसूरत सा गोल्डन कलर देना है। तो अगर कम पका हुआ प्याज हो तो सालन की शक्ल अच्छी नहीं बनती, जला हुआ भी प्याज हो तो भी जो है सालन काला नज़र आता है, और अगर खूबसूरत सा गोल्डन कलर हो तो फिर सालन की क्या ही बात है। तो उसको देखने में ही अच्छा लगता है और खाने को दिल करता है। अब इस स्टेज पे इसमें हम डालेंगे पानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं हिनजी असां कंदासीं बाहि बंदि, ठीकु आहे। पाणी विझी हिनजी बाहि बंदि कईसीं, 2 मिंट असां हिनखे थोरो थधो थियणु ॾींदासीं ऐं पोइ ब्लेंडर में विझी हिन पाणी ऐं ऑयल सां गॾु हिनखे ब्लेंड कंदासीं, ठीकु आहे। सो अभी इसकी आग बंद कर दी है और इसमें जो है इसको थोड़ा सा ठंडा होने देंगे और उसके बाद हम इसको तेल और पानी के साथ ही ब्लेंडर में डाल के ब्लेंड कर लेंगे। तो थोड़ी देर में इसको छोड़ रही हूँ ताकि हल्का ठंडा हो जाए, क्योंकि ब्लेंडर ज़ाहिर बात है या तो शीशे का होता है या प्लास्टिक का, उसमें हम इतना तेज़ गरम जो भी है प्याज नहीं डाल सकते। सो ही जो भी हो बसर ऑयल ऐं पानी सब ब्लेंडर में है। प्याज ऑयल और पानी के साथ इसको सब चीज़ों को ब्लेंड कर देना है। हाणे ही पेस्ट जो ठही वियो, मां 1 किलो बसर हुया तो मां तकरीबन पाव बसर विझंदी आहियां पंहिंजे बोड़ में, इन लाइ मां हिन जा 4 हिस्सा ठाया आहिनि, ठीक है। मैंने ये 4 हिस्से इसलिए बनाए हैं, प्याज 1 किलो थी तो मेरे घर के जो सालन में 1 पाव प्याज जाती है, इसलिए मैंने इसके 4 हिस्से बना लिए हैं। तो आप अपने हिसाब से जितनी आपकी फैमिली हो, जितना आप इस्तेमाल करते हैं आमतौर पर, उस हिसाब से प्याज डालें। दूसरी बात ये कि अभी इसमें बहुत कुछ लगा हुआ है, ठीक है। हिन में ॾिसो था तव्हां अञा कुछ पेस्ट लॻल है, इसमें पानी डालूंगी, इसको अच्छी तरह से मैं साफ़ करके और वो पानी भी जो है वो मैं इन चारों में डिवाइड कर दूँगी, ठीक है। तो ही हिन में मां थोरो पानी ढुक विझंदमि ऐं हिनखे प्रॉपरली सॼे खे साफ़ करे ऐं वो सॼो छो तो पेस्ट लॻल आहे न, वो पानी हिननि में मां चैनी में डिवाइड कंदमि, विझी छॾींदमि। एक बात और याद रखें कि इसको हमने ऑयल के साथ पेस्ट बनाया है, तो जब आप सालन बनाएंगे तो उसमें ऑयल कम डालेंगे क्योंकि ऑलरेडी इसमें ऑयल है, ठीक है। सो बसर में जो तेल हुयो उन तेल सां गॾु हिनखे पेस्ट ठाहे छॾियो आहे। तो जेको बि तव्हां बोड़ पचाईंदव उन में तव्हां आराम सां जेको तेल विझंदा आहियो उन जो अधु विझो, तेल घटि विझो। पोइ बाद में तव्हां ॾिसो भुञी त अगरि तव्हांखे महसूसु थिए त भई ये थोरो तेल घटि थो लॻे त ॿियो ऐड कयो, न त शुरूआत में तेल घटि विझो। शुरू में आपको तेल कम डालना है ताकि आप ऐसा ना हो कि वो एक्स्ट्रा हो जाए, ज़्यादा हो जाए। बाद में फिर देखिए अगर आपको कम लगे तो आप उसको आराम से जो है वो थोड़ा सा बढ़ा सकते हैं। तो मुझे उम्मीद है ये आपको मेरी ये टिप अच्छी लगी होगी, बहुत सहूलत हो जाएगी इससे ज़िंदगी में, ठीक है। सो मुझे यकीन आहे, उम्मीद आहे त तव्हांखे मुंहिंजो हे तरीक़ो वणियो हूंदो। तव्हां हिनखे आराम सां फ्रीज़ करे सघो था महीने जे लाइ,
ऐं हिकिड़ी शइ जो ज़रूरु ख़्यालु रखिणो आहे त तव्हां वटि अगरि लाइट तमामु घणो वेंदी हुजे पोइ शयुनि जो जेको फ्रीज़िंग जेके पॉइंट आहे न उहा मेंटेन न थींदी आहे। त इहो ख़्यालु रखो त तव्हांजो फ्रिज जेको आहे फ्रीज़र जेको आहे मेंटेन हुजे। लाइट अगर बहुत ज़्यादा जाती है तो फिर चीज़ें फ्रीज़ करने का कोई फ़ायदा नहीं। ये उस सूरत में आपके लिए कारआमद है कि जब आपके पास लाइट या तो ना जाती हो या फिर कम जाती हो। ठीकु आहे। सो हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाला वरी कंहिं कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अला वाही।